पाण हींअर जेको आहे सो प्रोफेसर ज़ुल्फ़िकार लिगारी साहब ऐं मां हैदराबाद मां मोटूं पिया। कॉलेज जे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा असांखे गुल ॿूटनि जी ज़रूरत पवंदी रहंदी आहे। सूरत हाल इहा आहे त दादू एॾो वॾो सारो शहरु आहे ऐं उन पूरे शहर में जेकी नर्सरियूं आहिनि उन नर्सरियुनि ते ख़बर न आहे उहे सभु ॿूटा जेके इदारनि जे अंदरि लॻी सघनि, जेके मस्जिद में क़ब्रिस्तान में या मुख़्तलिफ़ जॻहनि ते लॻी सघनि या घर में, त उन्हनि जो जेको उते मिलण जो जेको रेशो आहे उहो हिकु त तमामु घटि आहे। ॿियो क़ीमतुनि जो हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। पाण हैदराबाद में कंहिं न कंहिं कम जे हवाले सां अचूं था, हितां गाॾी में कुझु ॿूटा रखे वेंदा आहियूं, वरी वापसि वेंदा आहियूं। त अॼु साईं ज़ुल्फ़िकार साहब पंहिंजे कॉलेज लाइ कुझु ॿूटा ख़रीद कया आहिनि। चवण जो जेको बुनियादी मक़सदु इहो आहे त दादूअ में आख़िर नौजवान अहिड़ा खोड़ सारा वेठा आहिनि जेके बेरोज़गारी जे करे परेशान बि आहिनि ऐं उहा सदाईं इहा ॻाल्हि कंदा आहिनि त साईं असीं बेरोज़गार आहियूं, असां लाइ कुझु कयो, असांखे नौकिरी वठी ॾियो। हीउ हिकिड़ो अहिड़ो जेको आहे सो कारोबार आहे। हिते मूं ॾिठो त काफ़ी सारा नौजवान कमु कनि पिया, जंहिंजी कंहिंजी 20,000 मज़ूरी आहे, कंहिंजी 17,000 आहे, कंहिंजी 15,000 आहे। उनजो कमु आहे हिते हिनजी मेंटेनेंस करणु, पाणी ॾियणु ऐं इन गुल ॿूटनि जी जेको आहे सो परवरिश करणु। दादू जो एॾो सारो इलाइक़ो आहे, हज़ारे नौजवान बेरोज़गारी दावा कनि था, पर हू नंढा नंढा ही जेके कारोबार आहिनि उन्हनि में दिलचस्पी नथा वठनि। जेकॾहिं हू चाहिनि त हिन क़िस्म जा जेकॾहिं कारोबार कनि, कंहिं पासे ते कंहिं कुंड ते अगरि हू अहिड़ो कारोबार करणु चाहिनि त हू करे सघनि था। हे तव्हां ॾिसो था मुंहिंजे पोयां हे नौजवान आहिनि ऐं हिननि सामान खयों आहे जेके रखंदा हींअर गाॾी जे अंदरि। त हीअ काफ़ी सारा हिते नौजवान आहिनि, छोकिरा आहिनि, थर जा आहिनि, स्पेशली सभु थर जा आहिनि। थर जे अंदरि यकीनन बेरोज़गारी घणी आहे, पर हीअ थर खां हेसि ताईं बची कमु कनि पिया। त दादू जा नौजवान स्पेशली जेके बेरोज़गारी जो रोअण रोइनि था, उन सभिनी खे गुज़ारिश आहे महिरबानी कयो, जिते स्पेस मिले थो किथे बि त हिन क़िस्म जी हिकु त गुलकारी कयो, वण पैदा कयो, वण टिण पैदा कयो। तमामु सवला आहिनि। हीअ जेको तरीक़ोकार ॿुधाइनि पिया, हिन सां काफ़ी सारी शयुनि ते बहस थियो, हुन खां पुछोसीं त हीअ तमामु सवलो कमु आहे। दादू में 2-3 नर्सरियूं आहिनि जेके कमु कनि पियूं, पर उनजी पैदावार एतिरी घणी न आहे। त महिरबानी कयो, दादू जा उहे नौजवान जेके रोज़गार जे लाइ परेशान आहिनि, उन सभिनी खे ऐं गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे पंहिंजे इलाइक़े में हिकु त सूंहं पैदा थींदी, वण टिण पैदा थींदो ऐं माहौल बहितरु थींदो। उन जे लाइ अवी अहिड़ी क़िस्म जूं नर्सरियूं शहर जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कयो त अव्हांखे यकीनन हिकु त रोज़गार जो ज़रियो मिलंदो ऐं प्लस में असां जेके ॿाहिरां अची हैदराबाद में 250-300 किलोमीटर जो सफ़र करे अचूं था ऐं हितां इहे सभु शयूं खणी था वञूं, त असांखे कम अज़ कम पंहिंजे शहर जे अंदरि सभु शयूं दस्तियाबु थींदियूं। दादू जे अंदरि कुझु नर्सरियूं आहिनि, पर उनजा रेट आसमान सां आहिनि ऐं प्लस में एतिरो मटीरियल उते अवेलेबल न आहे। त महिरबानी कयो, हिन क़िस्म जी जेको आहे दावत क़बूल कयो ऐं दादू जे अंदरि हिन क़िस्म जूं शयूं थियणु खपनि। पाकिस्तान ज़िंदाबाद।